यूथ ऑफ सिटी जे अॻुवाण एजाज़ अली खुश, मज़हर अली जत, सूरज कुमार, इनायत अली खोसो ऐं ॿियनि अला बख़्श चौक ते एहतजाज कंदे चयो आहे त उडेरोलाल स्टेशन शहर समेत भरपासे वारनि ॻोठनि जी लगातार बिजली बंदि हुअण करे कारोबारी माण्हू परेशान थी विया आहिनि। जॾहिं त बिजली बिना सबब जे बंदि थियण जे करे मस्जिदनि में वज़ू लाइ पाणी बि ख़तम थी वियो आहे। हिन सां गॾु घर में पाणी जूं टांकियूं पिणु ख़ाली थी वियूं आहिनि। हितां जे रवासिन सॼे मामले जो ज़िम्मेवार एसडीओ हेस्को मठियारी ऐं लाइन ते मुक़रर थियल एलएस खे करार ॾींदे चयो आहे त जॾहिं खां फीडर 1 उडेरोलाल स्टेशन ते मुक़रर थियो आहे उन ॾींहं खां बिजली 24 कलाकनि मां सिर्फ़ 4 कलाक बिजली ॾिनी वञे थी। हिननि इहो बि चयो त कामूरनि बिजली बंदि करे ज़मींदारनि ट्यूबवेलनि जे मालिकनि खे विकिरो करे रहिया आहिनि ऐं यूनिट पूरा करण लाइ उडेरोलाल स्टेशन जी बिजली मुकमल तौर ते बंदि कई वञे थी ऐं बिजली न हुअण जे बराबरि सार्फिन ॾांहुं ॻरा बिल मोकिलिया पिया वञनि जेके सार्फिन जी सघ खां मथे आहिनि। हिननि वापडा जे आला इख़्तियारनि जो मुतालबो कयो आहे त उडेरोलाल स्टेशन में बिजली जी लाइन ते मुक़रर थियल एलएस खे हटाए शहरनि समेत ॿाहिरि जी ॻोठनि में बिजली जी फराहमी खे यकीनी बणायो वञे। नेटवर्क ना है छो भला, गैस ना है छो भला, वापदा इंसानियत दे, वापदा इंसानियत दे।